अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। नौशहरो फेरोज़ खां पेश आहे आबिद हुसैन अबड़ो जी रिपोर्ट। मोरे जे सहाफ़ी हाशिम नोल ते हक़ सच लिखण ते कूड़ी FIR दाख़िल करण ख़िलाफ़ साहती यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल पारां अल्लाह वारे चौक खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी यूनुस राजपर, एम ज़फर तगड़, ख़ादिम हुसैन मरी, सागर यूसुफ मंगी, अफज़ल मंगी, ज़मीर लुंड, मुश्ताक मरी, अमजद मेमन, अली नवाज़ सोलंगी, आदिल अब्बासी, इमरान खानज़ादा, शाहिद खानज़ादा, माजिद तगड़, शाहिद खोखर, एजाज तगड़, जुल्फ़कार तगड़ कई। एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP नौशहरो फेरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द मोरो जे सहाफ़ी हाशिम नोल तां कूड़ो केस ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जिंदाबाद 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 जुल्म बंद कयो, पिता कूड़ा के बंद कयो, पिता कूड़ा के बंद कयो, पिता कूड़ा के बंद कयो। आजाद साहब आजाद साहब हाशिम नवल ता कूड़ा के बंद कयो, 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 दहशतगर्दी बंद कयो, दादागिरी बंद कयो। ख़बरुनि जी दुनिया।